अस्सलाम वालेकुम नाज़रीन, विन न्यूज़ में भली कार ख़बरनि जो सिलसिलो जारी करने ख़बर शामिल कयूं पिया। उमरकोट का डॉक्टर एम लाल वाघानी जी रिपोर्ट मूजिब अहम ख़बर है जेका अवां ताईं पुॼायूं पिया। तालीम खाते उमरकोट जी अदम दिलचस्पी उस्ताद स्कूल में 4 महीननि खां न हुजण करे तालीम मुतासिर थी रही है। आबादी तमाम घणी हुजण जे करे पर स्कूल में उस्ताद मुक़रर न हुजण जे करे तालीम तबाह थी रही है। तालीम खाते उमरकोट जे अमलदारनि जी अदम दिलचस्पी सबब ॻोठ रईस वरंद चांडियो जी प्राइमरी स्कूल अलाह भायो चांडियो में 4 महीननि खां उस्ताद न हुजण जे करे तालीम तबाह थी रही है। ॿार घरनि ॾे मायूस थी मोटी रहिया आहिनि। ॿुधायो वञे थो त स्कूल में मुक़रर उस्ताद 4 महीननि खां बदिली कराए वियो आहे ऐं 4 महीननि खां पोइ को बि उस्ताद मुक़रर न थी सघियो आहे। ॿार स्कूल रोज़ वञी रहिया आहिनि पर मायूस थी घर मोटी रहिया आहिनि। हिननि सूबाई वज़ीर तालीम सैयद सरदार अली शाह ऐं एडीओ तालीम उमरकोट ऐं ॿियनि लाॻापियल इख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त जल्द अज़ जल्द इन मामले जो नोटिस वठी असांखे इंसाफ़ करायो वञे ऐं असांजे ॿारनि जी तालीम मुस्तक़बिल बचायो वञे। ॿिए तरफ़ उस्ताद जे अदम मुक़ररी ख़िलाफ़ स्कूल में ज़ेर तालीम शागिर्दनि स्कूल जी इमारत साम्हूं एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। मुतालबे में चयो आहे त फ़ौरी तौर असांखे उस्ताद मुक़रर करे ॾिनो वञे न त असां सख़्तु एहतिजाज क़ाइमु रखंदासीं। वधीक ख़बरुनि जे लाइ ॾिसंदा रहो विन न्यूज़ HD।